नाज़रीन, हैदराबाद में वायरस एहलकारनि खे बि नाहे बख़्शियो। SHO कासिमाबाद समेत वधीक 7 एहलकारनि में कोरोना वायरस जी तस्दीक कई वई आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा अपडेट्स आहिनि? जी हाँ, बिल्कुल सिंध हुकूमत सां जुड़ियल अमल थियण खां पहिरियों हर पासे वारनि में कोरोना वायरस के केसनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। जॾहिं त कोरोना वायरस बीमारी आम तबिके जे माण्हुनि सां गॾु पुलिस एहलकारनि खे बस न कयो आहे। अॼु हैदराबाद में मजनी तौर ते त हूअं त 36 पुलिस एहलकार जेके आहिनि उहे कोरोना वायरस जो शिकार थिया आहिनि। जॾहिं त हिकु जेको सब इंस्पेक्टर आहे राणा शफ़ीक पिणु कोरोना वायरस सबबि फोत थी चुको आहे। पर अॼु हैदराबाद में SHO कासिमाबाद समेत 7 जेके पुलिस एहलकार आहिनि उहे कोरोना वायरस जो शिकार थिया आहिनि। जिन में 3 ASI 3 जमादार शामिल आहिनि। जॾहिं त SHO कासिमाबाद सगीर टांगी ASI अलावा वसायो ढोड़ियो, उनखे अलावा ASI मुज़फ़र अबड़ो, ASI मुज़फ़र शेख, जॾहिं त 3 जमादार आहिनि हासिम ज़रदारी समेत 3 जमादार आहिनि जंहिंखे कोरोना वायरस जी तस्दीक थी वई आहे। जंहिंसां पोइ कोरोना वायरस जा मुतासिर जेके 7 पुलिस एहलकार आहिनि उन्हनि पंहिंजो पाण खे घरनि अंदरि आइसोलेट करे छॾियो आहे। मजमूई तौर ते हिन वक़्तु हैदराबाद शहर में 1900 खां वधीक जेके कोरोना वायरस जा केस आहिनि उहे तस्दीक थी चुका आहिनि। जॾहिं त 1000 खां 1038 जेके केस आहिनि उहे एक्टिव केस आहिनि। जॾहिं स्मार्ट लॉकडाउन जेको कयो वियो आहे हैदराबाद जे 90 पाड़नि में, उन्हनि में तक़रीबन 300 कोरोना वायरस जा एक्टिव केस आहिनि। जी अब्दुल रसूल, तव्हांजी महिरबानी।